मां वेठो आहियां हेॾे होटल ते वेठो आहियां आयो हुउमि हेॾे जेको आहे ॿाहिरि निकिरी छो कहिड़ो कमु थी मूंखे अधु कलाकु खनि लॻंदो हाणे टमाटा काॾों वठी अचां मां वटि पैसा ई न आहिनि छड़ो 50 रुपए चांहि जो पियो आहे हा मां अचां त पोइ घर अची वठां थो हाज़ुर मथो न खा भेणा बेज़ार करे नास कयो अथई हा साईं अबा ॾे मूं मां पाण वटि जेको आहे अस्सलाम वालेकुम अपन भाई साल वाला खुश आयो तो सही आप कह रहा था ठीक है खुश लगा पे अस्सलाम वालेकुम आईली रे तू भी आयो अच्छा अरे बिस्मिल्लाह तू भी हिनन ना गडवा नहीं अलग नहीं चाला हेलो पे आप अपन बात है सही आप कह रहा हां मैं नजर पे जी मां तुम अपन बाबे ठो आवे वणो बाबे खैर तेरे ठीक है खुश लगा पे खैर लगो को शुक्र है मां इनके फोन करे घुरायो जल्दी अचो न कुछ भी न तो चवा बियो खैर आ खुश है तबीयत ठीक है बचड़ा बात खुश है नहीं हां शुक्र अल्लाह जो चलो वतो तो जा अल्लाह दींदो हाली अपन परेशान पे खेत आए पैसा भी नहीं था परेशान आ जा हां हां न अल्लाह न परेशान कंदो अहिड़ी का ॻाल्हि न आहे तव्हां ख़ुशि आहियो नी शुक्र आहे अल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह मालिक आहे आया दे बामड़े मैं जो चाय पींदव बोतल है ना होटल से न मिलती है चाय था घुरायूं 1 2 3 4 अबा उस्ताद अबा पानी जो जग भी खणी आ 4 चायूं भी तो खणी आ 4 न 5 करे खणी आ ना बा कुछ भी अबा खैर लगो पा शुक्र संस्कार किया सही तो जने बस शुक्र है मालिक यार सही माशाल्लाह होटल तमाम सुठो आसा बींदा हूं करे करे वेंदा हूं माशाल्लाह तक रहंदा हूं हां सही बागी ना हो न को थकी टुटी बाहर निकलदा हूं ते चाय वगैरह पानी पींदा हूं चंगो केंदा माशाल्लाह निकता जो ता दीदे पे जी मां जदी इंदो माके तो नजर नहीं आयो असा आज ता के ठो है कि ता बींदा हूं हेलो चाय भी अच्छी वई चाय हेलो माशाल्लाह अच बाबा अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह ख्याल सा कोसी थी ख्याल सा कोसी मेहमान के तो प्यार करे हो फिर ही पाना ये दमा के खुश क्यों वठी वई बिस्मिल्लाह आप जमजम में आयो ढुक ढुक तो देख आ वठु वठु पियो कुछ ॾिठो ई न थी अलाए छा कुछ ॾिठो ई न थई गुला गुला खादो नी ऐसा दोस्त माउंट तो कपूर पर दे थे माशाल्लाह तो मना एक भी तो वीडियो भी तो फनी वीडियो और भी तो माशाल्लाह हां पियो चाय पियो यार मांखे घड़िए घड़िए गरारी जी फोन थी अचे अचा तो तोखे चवां भी तो दाल में टमाटा ना आहिनि त न विझेस बाद दाल के तू भी मुझे ला भी मुसीबत करे छॾी आहे हाँ बस खैर आहे ॿियो खैर आहे नी तबियत ठीकु आहे शुक्र आहे अल्लाह जो शुक्र आहे पी चांहि जान छॾाए चांहि सुठी आहे हिन होटल जी चांहि सुठी आहे अबा यारो यारी हलो ना दुआ में यार मजो होती हो माशाल्लाह चाय पीछे दे दुआ में याद करो मौला आबाद कर सही है इनन के चयो तुम माडी अचो तो मचा चाय तो पिया कुछ भी ना कथा बड़ी मेहरबानी करो बाबा अस्सलाम वालेकुम कम कार थी तो बुझा ना बा कोई भी कम ना है बस मेहरबानी मौला खुश रख दो मौला रहम कर मालिक ये तो जगह चाय खाया पिया कुछ नहीं गिलास थोड़ा 12 ना चाय पीण आयम उहा भी नसीब न थी टाकीअ निकिता आया ॾोघे ॾिठे ऐं इहे ई था वञनि ॼण मां हिननि खे फ़ोन कई हुई बाबा चांहि मां न पींदुमि बसि महिमाननि पीती मां हली वेठो आहियां पोइ जेका तूं थांवत रखी आहे ॾिसूं था तव्हांजी ड्यूटी वूटी ॾियो न बाबा बसि महिरबानी तव्हांजी मां चांहि न पींदुमि बसि जेका मुंहिंजे दोस्तनि पीती नी बसि तूं ईअं त रख वञी
वॾा तव्हांजा महिमान चांहि पीआ पैसा ॾे 120 रुपया 120 है जी भाउ यार हाणे ॻाल्हि ॿुध हिकिड़ो अर्ज़ु आहे जी जी ॿुध मां जेका पाण चांहि पीअण आयो हुउमि मूंखे ख़बर न हुई त इहो ॾमर अची मुंहिंजे मथां किरंदा जी हाणे हीअं कर मां तो 50 रुपया 50 में कमु न थींदो आहे बाबा ओॾे सेठ जा पैसा पूरा न त ठहंदो बाबा छो थावंदो न बाबा, न मां घर ठहंदो। में बि न धोईंदो न बाबा, मुंहिंजी त ॿुध हा। ॻाल्हि ॿुध मां तोखे 50 रुपया हली ॾियां थो बाबा 50 में कमु कोन सुभाणे पाया चापला सब्जी करण थोरे आयो वठण मिठे नूर जो कसम आहे सुभाणे ॾेई वेंदो न बाबा न ठहंदो हलो अरे बीहो त सही न बाबा, अरे कहिड़ी चंपल त भला पाइण ॾे न गील बाबा, त न चंपल ये त गील त न अरे ये चंपल मुझे होरे मुझे कोण पाया अरे मैं 50 केड़ो माजार में पजी एडा मोए जा डेरा किना खाओ में बे दवाए थी एडो कारो देखड़ो अल्लाह गाड़ी में फाजी मुझे लटा भी सजो खराब था तेन में घर में भी कडी बटी भी न दोती है मुझे ला करे बाबा दी ओला नहीं करे बाबी ओ दाम सुबारे 70 रुपया पुरानो कसम नहीं वे तो मैं ओ भाऊ काले होयो अरे मैं सुबह नहीं पूछो आप लगे पूछो ये पूछो हाथ भी चलो आधार में पजी हम मना करिया हम चाय पीण मुके केड़ी खपते चटरा अची मुझे मथो टपकदा भाऊ गाल बुधो शहर में निकरो खुदा जो वास्तो तो मैं हथ तो बधाव पांजे खीसे में पैसा खणी निकरो न त ये हशर थींदो जी जो मूसा थियो आ अगर मुझे ये वीडियो तवा के पसंद अचे तो मुझे चैनल के सब्सक्राइब करो मुझे वीडियो के लाइक करो पंहिंजे दोस्तन दे शेयर करो वडी मेहरबानी।